दुबई एक्सपो 2020 में फाइनली असां पहुची विया आहियूं ऐं दुनिया जा कोई तक़रीबन 190 मुल्क हिन में शामिल आहिनि। असां फ्लैग जेके ॾिठासीं उन मां असांखे अंदाज़ो लॻो। हिन खां पोइ उते असांखे इंफॉर्मेशन बि मिली मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जे तरफ़ां पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि पवेलियंस आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेको पाकिस्तान जो पवेलियन आहे, मां उनखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां पाकिस्तान जे पवेलियन ॾेखारण खां अॻु में त हिते दुबई 2020 एक्सपो में जॾहिं मां आयुसि त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु पैदा थियो त आख़िरकार एक्सपो आहे छा। ऐं पोइ जॾहिं मां उनजी थोरी हिस्ट्री पढ़ी त ख़बर पई त इहो असल में 1891 या 1890 धारा पहिरियों एक्सपो लंडन में थियो हुयो ऐं उन खां पोइ हर 5 सालनि खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि में इहो थींदो आहे। यानी वर्ल्ड जो इंटरनेशनल सम्झो त इहो मेलो आहे हिकिड़ो, जंहिंमें सभई मुल्क दुनिया जा लॻभॻि शामिलु थियनि था ऐं उहे पंहिंजे पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे ट्रेडिशन्स खे, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे, पंहिंजी हिस्ट्री खे, आर्कियोलॉजी खे रिप्रेज़ेंट कनि था। जॾहिं असां 2020 एक्सपो में वियासीं त असांखे अंदाज़ो थियो त मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं जेके पवेलियंस आहिनि उन्हनि में जदीद अंदाज़ सां उन्हनि खे रिप्रेज़ेंट कयो वियो आहे, पंहिंजे पंहिंजे कल्चर खे उन्हनि रिप्रेज़ेंट कयो आहे ऐं 3D टेक्नोलॉजी जे ज़रिए, LED जे ज़रिए। ऐं तव्हां जॾहिं अंदरि वञो था त ईअं महसूसु थिए थो हिकु पवेलियन में त असांखे 2-2 कलाक हुजनि त असां हिकु पवेलियन विज़िट कयूं। त जॾहिं असां पाकिस्तान जी पवेलियन में इवन वियासीं त पाकिस्तान जी पवेलियन में तव्हां ॾिसी सघो था त पाकिस्तान जे कल्चर खे, पाकिस्तान जे चइनी सूबनि जे कल्चर खे नुमाइंदगी ॾिनी वई आहे। पर उन में ईअं आहे त पहिरियां 2 महीना सिंध हुयो, हाणे वरी ख़ासि तौर ते KPK जो वारो आहे, उन खां पोइ ईअं बलोचिस्तान जो ईंदो ऐं उन खां पोइ पंजाब जो ईंदो। टोटल ही 6 महीना हलंदो मेलो ऐं हिन जो ट्रेंड बि ईअं ई आहे, 6 महीना ही हलंदो आहे। कंहिं बि मुल्क में हाणे हिन साल इन खे 2020 में असल में थियणो हुयो, लास्ट थियो हुयो 2015 में, त 2020 में थियणो हो पर कोविड जे करे उहो 2 साल डिले थी वियो, जेको हाणे शुरू थियो आहे अक्टूबर खां ऐं हले पियो। तमामु घणा माण्हू अचनि था, दुनिया जा खोड़ सारा माण्हू अचनि पिया। पाकिस्तान जी जेका पवेलियन आहे उहा ॾाढी ज़बरदस्त ठहियलु आहे। उन में चइनी असांजे सूबनि जो कल्चर, सिंध जो ऐं KPK जो, बलोचिस्तान जो ऐं पंजाब जो तमामु सुहिणे तरीक़े सां रिप्रेज़ेंट कयो वियो आहे ऐं वॾियूं वॾियूं LEDs लॻल आहिनि, नंढा नंढा वरी रस्ता आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इंटरटेनमेंट्स आहिनि। उन में हैंडीक्राफ्ट्स रखियल आहिनि। उन में पाकिस्तान जे, छो त पाकिस्तान जो ज़ाहिर आहे कल्चर उहो रिच आहे तमामु घणो, उन हवाले सां जेके ज़ेवर आहिनि उहे रखियल आहिनि, जेके आर्कियोलॉजिकल शयूं आहिनि उहे रखियल आहिनि ऐं सॼी जेका हिस्ट्री आहे उहा मैंशन थियल आहे।